अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। हुकूमत ऐं इत्तेहादनि जो इमरान ख़ान जे नाअहल करार लाइ सुप्रीम कोर्ट में रेफरेंस दायर करण जो फ़ैसिलो। ममनू फंडिंग में इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ते वफ़ाक़ी काबीना सुभाणे रेफरेंस जी मंज़ूरी ॾींदी। PDM ऐं हुकूमती इत्तेहादनि इजलास में ग्रीन सिग्नल ॾेई छॾियो। तहरीक इंसाफ़ समेत कंहिं बि रेड ज़ोन में एहतजाज न करण जो फ़ैसिलो। वज़ीर अज़म जी ज़ेर सदारत इजलास में मौलाना फज़लुर रहमान, मरियम नवाज़, खुर्शीद शाह, MQM ऐं ॿियनि इत्तेहादनि जी बि शिरकत। तय थियो त इमरान ख़ान ऐं ॿी क़यादत जा नाला ECL में विझण मुतअलिक़ फ़ैसिला सुभाणे काबीना कंदी। इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो इमरान ख़ान ऐं PTI जे ख़िलाफ़ फ़र्द जुर्म आहे। साबित थी चुको आहे त उहो गैर मुल्की एजेंट ऐं कठपुतली आहे। सिर्फ़ इमरान ख़ान मुजरिम न आहे बल्कि पूरो टोलो मुजरिम आहे। इमरान ख़ान के पार्टी उहिदे तां ऐं सदर अलवीअ के फौरी तौर ते उहिदे तां इस्तीफ़ा ॾियणु खपे। मौलाना फज़लुर रहमान जी कॉन्फ्रेंस। तेज़ दौड़ंदड़ डॉलर खे रिवर्स गियर लॻी वई। इंटर बैंक में हिक ई ॾींहुं अंदरि डॉलर जी क़ीमत में 90 रुपया 59 पैसनि जी कमी। कारोबार जे इख़्तिताम ते 228 रुपया 79 पैसनि जो थी वियो। 28 जुलाई ते डॉलर बुलंद तरीन सतह ते 239 रुपया 94 पैसनि ते हुयो। तॾहिं खां हिन महिल ताईं 11 रुपयनि जी कमी थी चुकी आहे। डॉलर जी क़दर में कमीअ सां 1400 अरब रुपयनि जे कर्ज़ जो बोझ घटिजंदो। ओपन मार्केट में डॉलर 11 रुपया सस्तो 230 रुपयनि जो वियो। 84 सीटुनि वारा चई रहिया आहिनि त 155 सीटूं खणण वारी पार्टीअ ते पाबंदी लॻाईंदासीं। वफ़ाक़ी हुकूमत वटि कंहिं पार्टीअ खे तहलील करण जो इख्तियार ई नाहे। उम्मीद आहे त अदालत इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो कलदम कंदी। फवाद चौधरीअ खे फ़ैसिलो हक़ में अचण जो यकीन। 8 सालनि खां पोइ अचण वारे फ़ैसिले में उजलत ॻोल्हण वारनि ते हैरानगी आहे। हमेशह वांगुरु कुझु माण्हू प्रोपेगेंडा करे रहिया आहिनि। इलेक्शन कमीशन जो जवाब फवाद चौधरीअ जो ॿिनि फ़ैसिलनि जो इल्ज़ाम बि मुस्तरद। चयो प्रोपेगेंडा कयो वियो। इलेक्शन कमीशन ममनू फंडिंग ते 2 फ़ैसिला ॾिना। कमीशन हिकु ई फ़ैसिलो ॾिनो आहे जेको सुफ़ो दस्तख़त शुदा आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां फ़ैसिलो ऑफिशियल वेबसाइट ते जारी कयो आहे। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।